जीअं दिलि जी बीमारी आहे, दिलि जो दौरो पवण जो डपु आहे या दौरो पियो आहे, तूं श्रद्धा कर, सुबुह जो सनानु करे सिजु उभरे तंहिंखां 2 मिंट पहिरीं तयारु थी वेह। सिज जी पहिरीं किरण तुंहिंजे दिलि ते दुन ते लॻे, ॾिस 15 ॾींहं में अहिड़ो फ़ाइदो कि लखे रुपए जूं दवाऊं कुझु बि कोन्हनि, एॾो फ़ाइदो तोखे थींदो। तूं श्रद्धा करे ॾिस मुंहिंजा दा। हरीड़ा कुटे रखी छॾ, ॻाढ़ी गांइ जे खीर सां थोरा ॾींहं हुनखे फकायो, जंहिंखे दिलि जी तकलीफ़ आहे, फ़ाइदो थींदो। ॿिया बि कई उपावन ऋषि प्रसाद में ॿुधायल। वैष्णु खाधो खाइण सां 97 खां 97% दिलि जूं बीमारियूं ठीकु थी थियूं वञनि। जेके बेदा था खाइनि उनखे दिलि जो दौरो पवण जी संभावना वधीक आहे, पैरालाइज़ थियण जी संभावना वधीक आहे, आंडनि जूं बीमारियूं थियण जी संभावना वधीक आहे। भाई बेदो ज़हर आहे, इहो हाणे विज्ञानी पिया चवनि। मांस खाइण सां, वैष्णु खाधे में जेके पाचन तंतु आहिनि उहे मांस में न आहिनि, तंहिंजे करे जीवनी शक्ति वधीक थी ख़र्च थिए। जिन जो मांस था खाऊं उन्हनि प्राणियुनि खे जेॾी महिल कटियो थो वञे त ओॾी महिल दुखी था थियनि, अशांत था थियनि, उद्विग्न था थियनि। त उन्हनि जे दुख अशांत ऐं उद्वेग जो असरु उन्हनि जे कण कण में मांस में पए थो, उहो खाइण वारे खे मिले थो। सात्विक खाधो खा ऐं सात्विक वीचार कर। सुबुह जो तुलसीअ जा पन 5 खाई करे पाणी पीअनि त ॿारनि जी यादि शक्ति वधंदी। जे कैंसर जी बीमारी आहे त तुलसीअ जो रस 10 ग्राम, थोरो माखी, सुबुह जो 10 ग्राम रस ॿिपारनि जो ऐं 50 ग्राम ॾही, खटी न हुजे अहिड़ी, ॿिपारनि जो, वरी शाम जो माखी, कैंसर जी बीमारी ठीकु थी वेंदी। जेकॾहिं हिस्टेरिया जी बीमारी आहे त अंग्रेज़ी दवाऊं या आयुर्वेदिक दवाऊं कोई फ़ाइदो नथियूं कनि, आहे ई कोन हुन में इलाज। पर जायफल 21 रेशम जे धागे में पोई करे हुनखे पाईस, थोड़नि ॾींहंनि में हिस्टेरिया जी बीमारी गायब। तूं श्रद्धा कर, जेका औषधि वठींदो 21 दफ़ा ओम नमो नारायण, ओम नमो नारायण जप करे औषधि वठ त उन औषधि में बल थो अचे। राति जो निंड नथी अचे, हरे नमः करे 10-15 मिंट पोइ सुम्ह, राति जी निंड बि ईंदी ऐं भक्ति बि थींदी। ऐं सुबुह जो रोज़ थोरो घर में सुख शांति वधे, उहा कोशिश कयो। निंड मां उथियो, बराबरि शरीर खे छिकियो, आत्मा परमात्मा जी शक्ति तव्हांजे अंदरि पई आहे, उहा वधीक अचे। मिंट 2 मिंट ढिलो छॾियो शरीर खे, जिते ज़रूरत आहे उते उहो सेट थिए। पोइ पछाड़ि जा 2 मिंट शांत थी वियो कि भाई घर में बरकत कीअं पए, घर में तकलीफ़ूं कीअं घटि थियनि, घर में छो हिक ॿिए में ठहूं नथा, मन खिन छो आहे, उनजो उपाउ खोजो। ऐं अॼोको ॾींहुं असीं ख़ुशि रहंदासीं। पोइ पंहिंजे बिस्तर ते वेही हरि 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 ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम 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 मां तुंहिंजो, तूं मुंहिंजो, मुंहिंजी श्रद्धा तो में हुजे, मुंहिंजा सच्चा साईं। वरी ईअं करे वरी थोरी देरि करे हरि ओम 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 मुंहिंजा झूलण, मुंहिंजा सच्चा साईं, मुंहिंजा प्रभु, मुंहिंजा कृष्ण। हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। ख़ुशीअ जहिड़ी खोराक कान्हे, गणतीअ जहिड़ो मर्ज़ कोन्हे। हरि माना पाप ताप हरी विया, ओम माना आत्मा जी शक्ति जागे, मां आत्मा जो, परमात्मा जो, परमात्मा मुंहिंजो। हरि ओम 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 ओम। 2 टहक ॾियो, कई बीमारियूं ईअं ई नाश थी वेंदियूं। दमे जी बीमारी खे बि फ़ाइदो थींदो। पर जंहिंखे हार्ट अटैक जी तकलीफ़ हुजे उहो टहक एतिरो ॾे, जोर सां टहक न ॾे, थोरो शांति सां। हार्ट अटैक जी तकलीफ़ वारो गर्भिणी स्त्री जोर सां टहक न ॾे माप सां, पर जेके हू हा करे टहक था ॾिनो उन्हनि में त ख़तरो बि आहे। हिन में ख़तरो कोन्हे, ख़तरे खां ख़ाली आहे ऐं फ़ाइदो वधीक आहे।